पाकिस्तानी अदाकार हमज़ा अली अब्बासी जी ज़ाल अदाकारा नेमल ख़ावर ते सोशल मीडिया वापेदारनि तरफ़ां सर्जरी जो इल्ज़ाम लगायो वियो आहे, जंहिं बाद अदाकारा बि रद्दमल ॾिनो। ताज़ो नेमल ख़ावर जूं कुझु वीडियोज़ ऐं तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल थियूं त संदसि चहिरे जे खदोखाल में तब्दीली ऐं फ़र्क़ु ॾिसी माण्हू हैरान थी विया ऐं संदसि नालो ट्विटर ते टॉप ट्रेंड में अची वियो। वायरल तस्वीरुनि में नेमल ख़ावर खे सोशल मीडिया वापेदारनि तरफ़ां तनक़ीद जो निशानो बणायो पियो वञे। वापेदारनि जो चवणु आहे त अदाकारा नक जी सर्जरी कराई आहे। हिक वापेदार तस्वीर ॾिसी चयो त ही नेमल ख़ावर बदिरां नेमुल बदल बणिजी वई आहे। वापेदारनि जो चवणु आहे त अदाकारा नक जी गैर ज़रूरी सर्जरी कराए पंहिंजी कुदरती सूंहं खे ख़राब करे छॾियो आहे। कुझु मदाहनि नेमल ख़ावर जी हौसला अफ़ज़ाई बि कई आहे ऐं खेसि नाकारी ॻाल्हियुनि खे नज़रअंदाज़ करण जी सलाह ॾिनी, जॾहिं त अदाकारा बि इन मामले ते चुप न वेठी। हिक वापेदार तबसरो कयो त अवां ख़ूबसूरत आहियो ऐं ख़ूबसूरत नज़ारनि में अवां सुठा लॻो था। अहिड़े तबसरे जे जवाब में नेमल ख़ावर संदसि थोरा मञिया ऐं चयो त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त काश अवां जियां ॿिया बि महिरबान रवीअ सां ॻाल्हाइनि।